अस्सलामुअलैकुम धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। इदारों के खिलाफ जो अदारे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात इस्लामाबाद हाई कोर्ट में शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी अदालत पुलिस के नोटिस जारी करे छॾिया। जेल सुप्रिंटेंडेंट मंझंदि 3 वॻे अदालत तलब हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक दरख्वास्त ते ॿुधणी कई। दरख्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त एडिशनल सेशन जज कानून जे अंदरि ॾिनल रहनुमाई जी पोइवारी नाहे कई। शहबाज गिल जे वकील पारां मुलाक़ात जी इजाज़त ॾियण जी बि इस्तदा। शहबाज गिल जी पहिरीं मेडिकल रिपोर्ट अदालत में जमा कराई वई। पीएमजी अस्पताल जे मेडिकल रिपोर्ट ड्यूटी जज राजा फरूख अली खान जी अदालत में जमा कराई वई। रिपोर्ट मूजिबि चइनि सीनियर डॉक्टर शहबाज गिल जो तिबी मुआइनो कयो। शहबाज गिल खे मावतनि खां साह जो मसइलो आहे। पीटीआई अॻवान खे सिटी स्कैन मुकमल थियण बैदि ॿीहर पीएमजी अस्पताल जे कार्डियो वार्ड में दाख़िल कयो वियो। तिबी मुआइने लाइ जोड़ियल मेडिकल बोर्ड जे मेंबरनि जो तादाद 4 मां वधाए 6 कयो वियो। डॉक्टरनि पारां शहबाज गिल खे फ़िलहाल अस्पताल में रखण जो मशवरो। डॉक्टर्स ॿीहर शहबाज गिल जो तिबी मुआइनो कंदा। डॉक्टरनि जो दावा आहे त शहबाज गिल खे दम ऐं फोबिया जो मर्ज़ आहे। लाॻापियल डॉक्टरनि खां सवाइ शहबाज गिल सां मुलाक़ातनि ते पाबंदी लागू। इस्लामाबाद जी पीएमजी अस्पताल पीटीआई जे गिरफ़्तार अॻवान शहबाज गिल जी सिहत इत्मिनान जोगी करार ॾींदे चयो आहे त खेसि दिलि जी तकलीफ़ नाहे। 5 रुकनी मेडिकल बोर्ड शहबाज गिल जो इब्तिदाई तिबी मुआइनो कयो। अस्पताल ज़रियनि मूजिबि शहबाज गिल जे रत जूं टेस्टूं ऐं ईसीजी कई वई। अस्पताल इंतिज़ामिया मूजिबि बेचैनी वधण सां दिलि जो धड़को तेज़ थी वेंदो आहे। साह खणण में तकलीफ़ थींदी आहे पर शहबाज गिल खे दिलि जी तकलीफ़ नाहे। ज़रियनि मूजिबि शहबाज गिल जो अॼु ॿीहर तिबी मुआइनो कयो वेंदो। मेडिकल रिपोर्ट बि अॼु ई तयारु करे शहबाज गिल खे डिस्चार्ज करण या न करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। शहबाज गिल उहो तोतो आहे जंहिंमें केतिरनि ई माण्हुनि जो साहु आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मथिस गद्दारीअ जो केस दाख़िल कयो वियो। 6 बाय 4 फुट जी कमरे में रखियो वियो ऐं खेसि चयो वेंदो हुयो त संदसि रोइण जो आवाज़ इमरान खान खे ॿुधाइणो आहे। इमरान खान वेझनि माइटनि खे बि कॾहिं मुड़ी नाहे ॾिठो। नईमुल हक़ जी जनाज़ी निमाज़ में बि शिरकत न कयाई। शहबाज गिल जांच जे पहिरें ॾींहुं जेको ॿुधायो उहो ई संदसि लाइ ख़तरनाक आहे। इमरान खान ॿुधाए त माहवार $62 लख अमेरिकी फर्म खे किथां ॾिना पिया वञनि। ख्वाजा आसिफ हद करे छॾी। पीटीआई जहिड़ी पार्टी भारत सां गॾिजी कमु करे रही आहे। ख्वाजा आसिफ असांखे सेखारे रहियो आहे। शहबाज गिल ख़िलाफ़ केस ऐं पीटीआई खे एंटी फ़ौज बणाइण जी मुहिम हलाई वई। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो ख़ानदान फुर लुट करण ईंदो आहे। इमरान खान ऐं पाक फ़ौज विच में तफ़रुक़ो कंहिं हवाले सां फ़ाइदेमंद आहे।
शहबाज़ गिल ते हिरासत में तशद्दुद थी रहियो आहे। पीटीआई अॻवान बाबर अमान चयो आहे त फुटेज में ॾिसी सघिजे थो त शहबाज़ गिल खे कीअं पिस्तौल जा बट हया विया। शहबाज़ गिल अदालती कमरे में तशद्दुद जा निशान ॾेखारिया आहिनि। कंहिं ते तशद्दुद करे ॾोह मञराए नथो सघिजे। आइन जे आर्टिकल 14F खे पामाल कयो वियो। इस्पताल में बि कंहिंखे शहबाज़ गिल सां मिलण न पियो ॾिनो वञे। पीटीआई अॻवान असद उमर जो चवणु आहे त पूरे पाकिस्तान खे पतो आहे त शहबाज़ गिल खे गैर कानूनी तरीक़े सां तशद्दुद जो निशानो बणायो वियो। फॉरेन फंडिंग केस बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक पुछाणो कयो त छा इलेक्शन कमीशन कंहिंजी शिकायत ते कार्रवाई कई हुई। पीटीआई जे वकील अनवर मंसूर अदालत खे ॿुधायो त पार्टी जो मेंबर हुजण जी दावेदार जी मालूमात ते कार्रवाई थी। जेकॾहिं कंहिं पार्टी फंडिंग वसूल कई त इलेक्शन कमीशन इहा फंडिंग ज़ब्त करे सघे थी। इलेक्शन कमीशन वटि फंड्स ज़ब्त करण खां सवाइ को बि इख्तियार नाहे। इलेक्शन कमीशन में तोशाखाना स्कैंडल केस में इमरान खान जी नाअहलीअ बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। हुकूमती इत्तिहाद पारां वकील ख़ालिद इसाक इलेक्शन कमीशन में पेश। केस जी ॿुधणी कंदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन कमीशन जे नज़र में इमरान खान अञा ताईं एमएनए आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट कमीशन खे इस्तीफ़ा मंज़ूर करे नाहे मोकिलियो। जेसीं ताईं स्पीकर पारां इस्तीफ़ा मंज़ूर करे न मोकिलियो वेंदी मेंबर खे डी नोटिफाई नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई जे वकील खे दस्तावेज़ ॾियण जो हुकुम। ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी। हाणोकिन हालतुनि मां हुक्मरान सणाउ कम नाहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो त वॾा सियासी पंडित आईंदे जे कंहिं बि सूरतहाल जी अॻकथी न पिया करे सघनि। मामला बिगाड़ ॾांहुं वधी रहिया आहिनि। चीन जे रज़ामंदीअ खां सवाइ सीपेक अथॉरिटी ख़तम करण साम्राजी एजेंडा आहिनि। चीन ख़िलाफ़ उन कम लाइ हाणोकनि हुक्मराननि खे आंदो वियो आहे। मौसमियात खाते कराची समेत सॼे सिंध में वधीक बरसातुनि जी अॻकथी कंदे कराची शहर में अर्बन फ्लूडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज चयो आहे त चौमासे वारे सिस्टम जो ज़ोर बरक़रार आहे। सिस्टम जो कुझु हिसो राजस्थान ऐं सिंध जे ओभर वारनि इलाक़नि में मौजूदु आहे, जेको सॼी सिंध समेत बलोचिस्तान ताईं फैलिजी सघिजे थो। कराची में राति ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहंदो। नाबशाह, सखर, लाड़काने, जैकबाद ऐं दादूअ में मींहुं 20 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। बलोचिस्तान में 21 अगस्त ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहंदो।
कराची, हैदराबाद, छटे, बदीन, उमरकोट, थरपारकर, बीरपुर खास, सांघड़, नाबशाह, टंडो, अलहयार समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां जारी तेज़ मींहुं तबाही मचाए छॾी। हेठाहीं वारा इलाइक़ा ऐं रोड रस्ता पाणी हेठि अची विया। फ़सुलनि खे कापारी नुक़सान। कराचीअ खां हैदराबाद वेंदे ॿोॾि जे वहिकिरे सबबि मलीर नदीअ में कार समेत लुढ़ी वियल हिक ई ख़ानदान जे 6 भातियुनि समेत 7 ॼणनि मां फ़क़ति हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे। पौती ॿार जी सुञाणप मूसा जे नाले सां थी आहे। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि ॿोॾि में लुढ़ी वियल गाॾी तबाह थियल हालत में हथ कई वई आहे। ॿियनि लापता माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। थधी नाले में ॿुॾी वियल हिक औरत जो मड़ हथ 3 ॿारनि खे बचाए वियो। Te buscamos uma coisa. Eu sei, Vinícius, eu sei, já. बलोचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾुनि तबाही मचाए छॾी। वधीक 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फोतियुनि जो अंग 202 थी वियो। PDA में मूजिबि बलोचिस्तान में बरसातुनि सबबि हिन वक़्त ताईं फोत थियलनि में 96 मर्द, 48 औरतूं ऐं 58 ॿार शामिल आहिनि। फोतगियूं बोलान, कोयटा, ज़ोब, दुकी, खुज़दार, कोहिलू, केज, मस्तोंग, हरनाए, किला सैफुल्ला, पशीन ऐं सीपी में थियूं आहिनि। 2 लख एकड़नि ते बीठल फ़सलनि खे बि कापारी धक रसियो आहे। खैबर पख्तूनख्वा में बरसातुनि दौरान 6 ॼणा फोत थी विया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चवणु आहे त बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 6 ॼणा फोत थी विया ऐं केतिराई ज़ख़्मी। 20 घरनि खे जुज़वी नुक़सान रसियो। समूरनि ज़िलनि में ज़िले इंतिज़ामिया बंदि पियल रोडनि खे बहाल करण लाइ सरगर्म। अमेरिका पाकिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾि मुतासिरनि लाइ $1 लख जी फौरी इमदाद जो ऐलान करे छॾियो। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त हू मुश्किल वक़्त में पाकिस्तान सां गॾु बीठा आहिनि ऐं ॿोॾि मुतासिरनि लाइ $1 लख इमदाद जो ऐलान कनि था। मुस्तक़बिल में मौसमियाती बहिरान जा असर घटाइण लाइ पाकिस्तान सां गॾु कमु जारी रखियो वेंदो। इंटर बैंक में डॉलर वरी महांगो। रुपए जे क़दर में घटिताई। इंटर बैंक में डॉलर $1.12 महांगो थी वियो। डॉलर जे इंटर बैंक में क़ीमत $216 थी वई। सिंध जे कचे जा धाड़ियल रियासत लाइ ललकार बणिजी विया। धाड़ियलनि पारां माण्हुनि खे अगवा करे संदनि वीडियो वायरल करण मामूल बणिजी वियो। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा नाकाम थी विया। बख्शापुर भरिसां अगवा थियल हिक ॿिए मुग़विय जी वीडियो वायरल। नए वायरल कयल वीडियो में धाड़ियलनि पारां इंडस हाईवे बंदि करण जूं धमकियूं। रेती भरिसां पुलिस ऐं फौरन में मुबैना मुक़ाबिलो। हिकु मुबैना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिबि नसीर शाख भरिसां पुलिस ऐं फौरन में मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾेवट में हिकु मुबैना ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारीअ जी सुञाणप न थी सघी। ज़रियनि मूजिबि मारिजी वियल फोरूअ जो तालुक़ु कंधकोट सां आहे ऐं मुख़्तलिफ़ केसनि में पुलिस खे घुर्बल हो।
अफगानिस्तान जी राजधानी काबुल जे मस्जिद में धमाको, 21 माण्हू मारिजी विया, 41 ज़ख़्मी। धमाको निमाज़ दौरान थियो। घर पासे वारनि इमारतुनि खे बि नुक़सान, कंहिं बि ग्रुप ज़िम्मेवारी क़बूल न कई।